जेके इंसान तव्हांखे चवंदा न त असां तोसां हर हाल में गॾु आहियूं, हर ख़ुशीअ में तोसां गॾु आहियूं, हर मोड़ ते तोसां असां गॾु आहियूं, घबराए न। यादि रखिजे अलाह पाक वरी उनजी रिज़ल्ट साम्हूं ॾेखारींदो ॿिए ताईं। रब ज़ुल जलाल वल इकराम उनजी रिज़ल्ट थोरो साम्हूं ॾेखारींदो अथई। सभ खां पहिरियों त अलाह पाक तुंहिंजे मथां बुरो वक़्तु नाज़िल कंदो आहे, ॾेखारींदो अथई त ॾिस त हाणे तुंहिंजा इहे हुया जा मां रब हुयो, हा तुंहिंजा इहे इन साथी ॾुखे वक़्त जा मां रब आहियां, ॾेखारींदो अथई अलाह। फिर बि अल्लाह चवई थो सूरे दुआ में, अल्लाह फरमाए थो न मां तोखे पहिरियों छॾियो आहे, न ई मां तोखे हाणे छॾियो आहे। सूरे दुआ में तो अल्लाह फरमाओ घबराए न, रब जी ज़ात चवई त न मां पहिरियों तोखे छॾियो आहे, न ई वरी मां हाणे तोखे छॾियो आहे। ख़ुदा जो कसम अल्लाह तोसां गॾु आहे, तूं घबराए न। तुंहिंजो ॾुखियो वक़्तु गुज़री वेंदो, तुंहिंजो बुरो वक़्तु गुज़री वेंदो, पर इहे असली तोखे साम्हूं वारनि जा रंग ऐं चेहरा ॾेखारई थो त मूं रब खे छॾे करे तूं इन्हनि जी पोइ ठही करे हाणे ॾिस न, इहे वधीक अथई या मां रब वधीक आहियां। तोखे ईअं महसूसु थींदो बसि मुंहिंजो सभु कुझु तबाह थी वियो, मुंहिंजो सभु कुझु विञाइजी वियो, हली वियो। हाय हाय मूंखे कसम आहे इन अर्श वारे रब जो, रब इहे इन खां वधीक तोखे वापसि बि अता कंदई। यकीन त रखजांइ न ख़ालिक अकबर में। तू उहो बेफ़रमान आहे जेको अल्लाह खे नज़र अंदाज़ कंदो आहे। अल्लाह जी आज़ान ॿुधी हय अल सलाह, हय अल सलाह, हय अल फलाह, हय अल फलाह, अच कामयाबी जी तरफ़, अच नमाज़ जी तरफ़। तू रब जे आवाज़ खे ॿुधी बि नज़र अंदाज़ कंदो आहे, अल्लाह जे कलाम खे ॿुधी बि नज़र अंदाज़ कंदो आहे, रब जे पैगाम खे ॿुधी बि तू नज़र अंदाज़ कंदो आहे। तू उहो ई इंसान आहे, ॾुखे वक़्त में अल्लाह अल्लाह कंदो आहे, सुख जे वक़्त में त अल्लाह अल्लाह यादि बि न कंदो। रब सां सचो थी, इहे उहे ई इंसान अथई छल इन्हनि खे तुंहिंजी मैयत जी बि ख़बर पवे। हिनमहिल नाले सां था पुकारीनि न, बाद में जॾहिं तुंहिंजो हितां लाॾाणो थींदो आहे हिन दुनिया मां त तोखे वरी नाले सां न पुकारींदा अथई। छा चवंदा आहिनि, अबा कंहिं महिल खणंदो मैयत खे, हा जनाज़े खे केॾी महिल खणंदो? तुंहिंजो नालो उन्हनि वक़्त में, तुंहिंजो नालो उन्हनि खां विसरी वेंदो आहे। हिनमहिल तोखे नाले सां पुकारींदई, पोइ जॾहिं हिन जहान मां तूं हलियो वेंदो आहे न त पोइ ॿार रड़ियूं बि कंदा अथई त अबा केॾी महिल खणंदो मैयत खे, खणोसि धप न करे वञेसि। तुंहिंजी मैयत खे बि बर्दाश्त न कंदा त इहे इंसान उहे ई थिए। तूं मूं ख़ालिक अकबर रब ज़ुल जलाल वल इकराम खे नज़र अंदाज़ करे हिन दुनिया वारनि जे कड़ थो लॻे, हिन दुनिया ढूंढ जे कड़। अरे मिल्कियत जेका पैसो इहा कंहिं कम जी न थी, तूं इन मां तवजा त कढ, तूं मूं रब ॾे तवजो ॾे त मां तोखे असली दुनिया जो रंग ॾेखारियां। ख़ुदा जो कसम अल्लाह जो थी त ॾेखार न, रब जो थी ॾेखार। केतिरो अल्लाह ता कयो अथई, राहत अथई, सुकून अथई, तुंहिंजे मोए खां पोइ आख़िर छा करे वेंदे? विड़ाण जहिड़ा कराईंदे। अल्लाह जी ख़ल्क़ियल ग़रीब इंसान, रब तो चए त मां ग़रीब इंसान बि नाज़िल कयो आहे, मां पैदा कयो थी मैं, जीअं क़बर जी मंज़िल सुठी ठाहिणु चाहे तो हक़ हलाल जी कमाई खाइजांइ, ज़्याती न कजांइ। जीअं हद खां वधीक अथई माल ऐं मिल्कियत त उन्हनि ग़रीबनि ऐं मज़लूमनि मिसकीननि में विरासत ज़रूरु कजांइ। मां रब इन जो अजर इन दुनिया खां आख़िरत में वॾो ॾींदो आहे। यादि रखजांइ, दुनिया इन कूड़ी में एतिरो फ़ख्र ऐं तकबर ऐं अना न कर। यादि रखजांइ, ख़ुशी जे वक़्त में तूं अचानक बीमार थी वेंदो, ख़ुशी जे वक़्त में वॾी मुश्किलात अची वेंदी अथई। इहा छो ईंदी आहे? छो त तोखां उहो ख़ालिक अकबर रब ज़ुल जलाल वल इकराम विसरी वेंदो आहे, जेको उन ख़ुशी जी अना में अची करे मूं रब खे बि तूं नज़र अंदाज़ कंदो आहे। रब तव्हांखे सलामत रखे, अल्लाह तव्हांखे इहदिना सिरातल मुस्तक़ीम रस्ते ते हलाए। झुक रब जी दरबार में,
तौबा ताइफ़ कर। हिनमहिल बि वक़्त अथई तौबा जा दरवाज़ा बंदि न थिया अथई। इहे उन वक़्त में बंदि थींदा अथई जंहिं वक़्त में तोखे ख़बर आहे न त मलकल मौत कंहिंखे ॿुधाए न ईंदो आहे। तोखे ख़बर आहे न मलकल मौत रिश्वत खोर न आहे। तोखे ख़बर आहे न मलकल मौत कंहिंजी सिफारिश ते न हलंदो आहे। तोखे ख़बर आहे न मलकल मौत जंहिं कम लाइ ईंदो आहे न उहो कमु कयो वेंदो आहे। उहो पंहिंजे रब सां सचो आहे। तो इंसान वांगी न आहे ख़ुशीअ जे वक़्त में ख़ालिक़ अकबर रब ज़ुल जलाल वल इकराम बि विसरी वेंदो अथई। जज़ाइकल्लाह ख़ैर, मा सलाम।